अखर पढ़ अल्फ जो, ॿिया वर्क सभु विसार, अंदर तूं उजार, पन्ना पढ़ंदे केतिरा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलामु अलैकुम। सबा अबरो तव्हांजी पंहिंजी होस्ट सुर संगीत जे हिन ख़ूबसूरत सुरनि जे प्रोग्राम में तव्हां सभिनी खे भलीकार करे थी। आवाज़ टीवी जो ही ख़ूबसूरत प्रोग्राम, ही ख़ूबसूरत मंच सिर्फ़ ऐं सिर्फ़ तव्हां सभिनी ॾिसंदड़नि लाइ ऐं ॿुधंदड़नि लाइ आहे। ऐं ही मंच उन्हनि माण्हुनि लाइ बि आहे जंहिंखे हिकु मौक़े जो आहे इंतज़ारु त असीं बि पंहिंजो जादू जगायूं, पंहिंजी आवाज़ जो जादू जगायूं, पंहिंजे सुरनि जो जादू जगायूं। सो आवाज़ टीवी जो ही ख़ूबसूरत मंच सुर संगीत प्रोग्राम उन्हनि माण्हुनि लाइ आहे जेके कंहिं मौक़े जी तलाश में आहिनि त अचो, असांजो प्लेटफॉर्म सुर संगीत जो प्लेटफॉर्म, आवाज़ टीवी जो ही ख़ूबसूरत प्लेटफॉर्म तव्हां सभिनी जो करे रहियो आहे इंतज़ारु। ख़ासि करे उहा यूथ जेका ॻाइणु चाहे थी, जेका पंहिंजो आवाज़ ॿियनि ताईं पहुचाइणु चाहे थी ऐं ॿुधाइणु चाहे थी त हा असीं बि टैलेंटेड आहियूं, असांखे बि मौक़ो खपे ऐं उहो मौक़ो तव्हांखे ॾेई रहियो आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आवाज़ टीवी। नाज़रीन, सुरनि जी दुनिया, गीतनि जी दुनिया, साज़नि ऐं आवाज़नि जी दुनिया हूअं त तमामु घणी पुराणी आहे, तारीख़ तमामु पुराणी आहे। ऐं हिन ते ॻाल्हाइण वेहंदासीं त असांजो टाइम बि खुटी वेंदो, असांजो प्रोग्राम इन हवाले सां ई ख़तमु थी वेंदो। नाज़रीन, सुरनि जी दुनिया खे हलाइण वारा माण्हू असांजे विच में मौजूदु आहिनि ऐं हमेशह रहंदा। तारीख़ में केतिरा ई माण्हू, केतिरा ई फ़नकार, केतिरा ई अंदाज़ ऐं आवाज़ थी गुज़रिया आहिनि जिन खे अॼु बि असीं यादि कंदा आहियूं पंहिंजी दुनिया में। उन्हनि जी कमी कॾहिं बि पूरी नथी थी सघे, पर हा ईअं खणी चऊं त उन्हनि जी कमीअ खे पूरो करण वारा बि मौजूदु आहिनि। उन्हनि जो नालो त यादि आहे, उन्हनि जो अंदाज़ बि यादि आहे, उन्हनि जो आवाज़ बि यादि आहे ऐं हमेशह रहंदो। पर असां वटि जेके नई टहीअ जा शाइर, अदीब, फ़नकार, दानिश्वर आहिनि, उहे बि पंहिंजो मट पाण आहिनि। उन्हनि जी बि छा तारीफ़ कजे। कंहिं न कंहिंजो आवाज़ कोई न कोई अपनाए थो, कंहिं न कंहिंजो अंदाज़ कोई न कोई अपनाए थो। ऐं वरी जॾहिं असांजे साम्हूं उहे पेश कनि था गीत या शाइरी त असांखे यादि अची वेंदी आहे असांजे पुराणनि लेजेंडरी फ़नकारनि जी। कुझु अहिड़ा आवाज़, कुझु अहिड़ा अंदाज़ सुर संगीत में असीं घुराईंदा आहियूं ऐं हमेशह कोशिशि हूंदी आहे त तव्हां वटि उहो आवाज़ पहुचायूं जंहिंखे ॿुधणु तव्हांजी दिलि करे, जंहिंखे ॾिसणु तव्हांजी दिलि करे ऐं तव्हां इंजॉय बि कयो। सो हिकिड़ो अहिड़ो आवाज़, हिकिड़ो अहिड़ो अंदाज़ सुर संगीत जी हिन दुनिया में, सुर संगीत जे प्लेटफॉर्म में, आवाज़ टीवी ते अॼु मौजूदु आहे। तव्हांखे असीं उन्हनि सां मिलाईंदासीं ऐं गॾोगॾु उन्हनि जो आवाज़ बि असीं ॿुधंदासीं। असां सां गॾु बहितरीन फ़नकार अॼु मौजूदु आहिनि मोहम्मद मिठल चना साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो मोहम्मद मिठल साहब? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं शुक्र। तव्हांखे वेलकम कयूं था ऐं तव्हांजा थोराइता आहियूं, तव्हां पंहिंजो कीमती टाइम कढी आवाज़ टीवी जे सुर संगीत प्रोग्राम में आया आहियो। महिरबानी तव्हांजो जो असांखे यादि कयो आहे, तव्हां लख कुर्ब तव्हांजा। तव्हांजी महिरबानी। ऐं असां सां गॾु ढोलक वारा न हुजनि त असांजा गीत असीं कीअं ॿुधी सघंदासीं, का कमी पेशी रहिजी वेंदी आहे। ऐं ढोलक खां सवाइ त को गीत ई न हलंदो असांजो। सो असां सां ढोलक वारा मौजूदु आहिनि हैदर अली कुर्बान साहब। अस्सलाम वालेकुम। ऐं असां सां गॾु अख्तर अली चन्ना साहब मौजूदु आहिनि जेके हारमोनियम ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। ऐं असां सां गॾु ज़ुबैर अहमद साहब मौजूदु आहिनि जेके कीपैड मास्टर आहिनि। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? नाज़रीन, पूरी टीम मौजूदु आहे, छो न शुरूआति कजे ऐं पोइ वरी बाद में कचहरियूं कजनि। कचहरियुनि जा सिलसिला बि असांजा न आहिनि खुटंदा, जिते असीं गॾिजी वेहंदा आहियूं उते कचहरियूं स्टार्ट थी वेंदियूं आहिनि। सो सभ खां पहिरीं मोहम्मद मिठल चना असांखे छा ॿुधाईंदासीं, उन्हनि खां पुछंदासीं। सो पहिरीं असांखे तव्हां कुझु ॿुधायो। जी बिल्कुलु, ही काफ़ी आहे लुत्फ़ सां ई जी तव्हांजी ख़िदमत में पेश कंदुसि। बिस्मिल्लाह। आ
अखियों तो में सुपरी अखियों तो में सुपरी तू अखिन में आई अखिन के शाह अब्दुल लतीफ चवे हो अखिन के शाह अब्दुल लतीफ चवे तू भाई न भाई पर ही अखियों अज ताईं आहिन तू जे आसरे महबूब तुझे दरजा दीवाना खोड़ आहिन महबूब तुझे दरजा दीवाना खोड़ आहिन सूरत तुझी अते सोहना सूरत तुझी अते सोहना मस्ताना खोड़ आहिन महबूब तुझे दरजा दीवाना खोड़ आहिन महबूब तुझे दरजा ओ कातिल नशीली अखीर कयो मस्त मुखे आहे हा कातिल नशीली अखीर कयो मस्त मुखे आहे मुखे सने क्यों पंहिंजो मुखे सने क्यों पंहिंजो परवाना खोड़ आहिन महबूब तुझे दरजा दीवाना खोड़ आहिन महबूब तुझे दरजा दीवाना खोड़ आहिन सूरत तुझी अते सोहना सूरत तुझी अते सोहना मस्ताना खोड़ आहिन महबूब तुझे दरजा दीवाना खोड़ आहिन महबूब तुझे दरजा ओ तुझी तमे पीण सां मखमूर थी वयूं था ओ तुझी तमे पीण सां मखमूर थी वयूं था पंहिंजे हथनि सां प्यारो पंहिंजे हथनि सां प्यारो मैखाना खोड़ आहिन महबूब तुझे दरजा दीवाना खोड़ आहिन महबूब तुझे दरजा दीवाना खोड़ आहिन सूरत तुझी अते सोहना सूरत तुझी अते सोहना मस्ताना खोड़ आहिन महबूब तुझे दरजा दीवाना खोड़ आहिन महबूब तुझे दरजा
हाँ तुझो लुत्फ खपे थो मुखे सदाई साईं गाज़िल जमू ते सोना गाज़िल जमू ते सोना निशाना खोड़ा आहिनि महबूब तुंहिंजे दर जा दीवाना खोड़ा आहिनि महबूब तुंहिंजे दर जा दीवाना खोड़ा आहिनि सूरत तुंहिंजी ते सोना सूरत तुंहिंजी ते सोना मस्ताना खोड़ा आहिनि महबूब तुंहिंजे दर जा दीवाना खोड़ा आहिनि महबूब तुंहिंजे दर जा ते वक़्तु थियो आहे नंढड़े ब्रेक जो, सो तव्हां केॾांहुं न वञो, असीं मोटी था अचूं जल्दी हिन प्रोग्राम में वापसि। जी नाज़रीन, सुर संगीत जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में सबाबड़ो तव्हां सभिनी खे ॿीहर भलीकार करे थी। जिन असांखे हाणे जॉइन कयो आहे उन्हनि खे मां ज़रूरु ॿुधाईंदी हलंदमि त असां वटि बहितरीन सिंध जी आवाज़, सिंध जा फ़नकार मोहम्मद मिठल चना साहब जन मौजूदु आहिनि। उन्हनि खां गीत ॿुधंदासीं खोड़ सारा। सो मोहम्मद मिठल चना साहब, हिन वक़्तु तव्हां कंहिंजी शाइरी ॿुधाईंदा ऐं कंहिंजी लिखियल आहे ऐं तव्हां हिन गीत खे केतिरा दफ़ा ॻाए चुका आहियो? जी सबा साहिबा ही कलाम असांजी सिंध जो मशहूरु शाइर भा ज़ुल्फ़कार बुरड़े जो कलाम आहे जी, जेको मूं रिकॉर्ड कयो आहे, अञा मार्केट में न आयो, बहरहाल एडवांस में तव्हांखे ॿुधायूं था। वाह वाह, यानी कि एडवांस में असीं ॿुधी रहिया आहियूं। मोहम्मद मिठल साहब जी आवाज़ में शुरूआत कयो। गुज़रियल ज़मानो सोहना गुज़रियल ज़मानो सोहना वरी को नहीं दो तो कई तोखे फबी हाणे कुझु न थींदो तो कई तोखे फबी हो कुझु न हाणे थींदो रुअंदो रुअंदो आयो छो अब्बास ॾे हाणे भली सोन थी दिल तां लही यार वई हाणे भली सोन थी दिल तां लही यार वई हाणे भली सोन थी उहो दौर हुयो गुज़री वियो केॾा बि तूं कसम ॾी हाणे भली सोन थी दिल तां लही यार वई हाणे भली सोन थी पहुंचा वञ तूं पेर झले
जावंज तूं पेर झले मुंह बिछड़ी दिलिया पले जावंज तूं पेर झले मुंह बिछड़ी दिलिया पले ओ दिल प्यारा टूटी जान छुटी नाहक पयो तू तुरुई हाणे भली सोन थी दिल तां लही यार मई हाणे भली सोन थी मुझो कदुरु कोन कई साड़े छली दर्द डई मुझो कदुरु कोन कई साड़े छली दर्द डई मुझो कदुरु कोन कई साड़े छली दर्द डई कुझु बि कोन थींदी हाणे मेलोई गुल थी वई छो थो मिठो करी मूंखे गिरी पहिरां भला हुई काथे हाणे भली सोन थी दिल तां लही यार वई हाणे भली सोन थी मौला सदा खुश रखंदी को सो न को लॻंदी मौला सदा खुश रखंदी को सो न को लॻंदी चवे ज़ुल्फ़कार ही बुरड़ो तुंहिंजी न का गणती हूंदई हूंदे सुरहो सदा ॼाणे ख़ुदा दुआ थी मुंहिंजी शाल जी हाणे भली सोन थी दिल तां लही यार वई हाणे भली सोन थी उहो दौर हुयो गुज़री वियो केॾा बि तूं कसम ॾेई हाणे भली सोन थी दिल तां लही यार वई हाणे भली सोन थी वाह मोहम्मद मिठल साहब वाह भला ही शाइर जेको आहे तमामु घणो नाराज़ लॻी रहियो हुयो भला को रस्तो विचों रस्तो माण्हू कढंदो आहे असुल ॻाल्हि इहा आई त महबूब खे हिकिड़ो जॾहिं माण्हू क़दुरु न कंदो आहे जी त पोइ उनखे ज़ाहिर आहे ॾोरापो ई ॾिबो आहे ई शाइर उनखे ॾोरापो ॾिनो आहे सफ़ा नाराज़ शाइर हुयो बसि नाराज़ थी वियो महबूब खां छो त क़दुरु न जी। थींदो आहे त माण्हू पोइ ॾुख बि कंदो आहे सही, नाराज़ बि थींदो आहे बिल्कुलु मोहम्मद मिठल साहब कुझु फ़नकार अहिड़ा आहिनि जेके ॾुख दर्द भरी शाइरी सिर्फ़ु पसंदि कंदा आहिनि त असीं ॻायूं तव्हां छा ओवरऑल ॻाईंदा आहियो या सिर्फ़ु तव्हांजो बि कोई हिकिड़ो हूंदो आहे त मां सिर्फ़ु इहो ॾुख दर्द भरी शाइरी ॻाईंदुमि त अञा वधीक वाह मिलंदी दाद मिलंदी असुल हक़ीक़त इहा आहे त जहिड़ी क़िस्म जी शाइरी हूंदी आहे न जी फ़नकार शाइर लिखंदो आहे फ़नकार उनखे ख़्यालु उहो रखी तसवुरु रखी ख़ुशी जी शाइरी हूंदी आहे त ज़ाहिर आहे उन हिसाब सां कैफ़ियत थी वेंदी आहे बाक़ी हाणे दर्द हिजर जुदाई वारा लफ़्ज़ ईंदा त ज़ाहिर आहे कैफ़ियत बि उहा ई थी वेंदी कैफ़ियत अञा असां तव्हांखां खोड़ ॿियूं ॻाल्हियूं बि पुछंदासीं सो हाणे असांखे कहिड़ो गीत ॿुधाए रहिया आहियो ऐं कंहिंजी शाइरी आहे जी ही मुंहिंजे उस्ताद जो कलाम आहे जी। उस्ताद गुल मोहम्मद लाशारी जो सराइकी में कलाम आहे उहो पेश कयूं ज़रूरु दिलड़ी दिलड़ी
खस दिलदार सजन नहीं कहीं कुंडे वींदा ढक सोहना तू गैरा नाल जो गड होंदे हो तू गैरा नाल जो गड होंदे में कुआं दिन डाढ़े जक सोहना तेरे चाह मेरी दिल चूर किती पावा चोले को बैठा चक सोहना मैं मिस्कीन माने ते हो नहीं पौंदी ते को तक सोना आजमा घिन सब्र लाशारी दा कर पूरी पूरी पक सोना सोच विचार कर पिछे प्यार कर सोच विचार कर पिछे प्यार कर जदा मैं मर वञा जदा मैं मर वञा बेद नाल प्यार कर पिछे प्यार कर सोच विचार कर पिछे प्यार कर जदा मैं मर वञा जदा मैं मर वञा बेद नाल प्यार कर पिछे प्यार कर सोच विचार कर पिछे प्यार कर पहले कर फैसला कि हम क्या खता पहले कर फैसला कि हम क्या खता मैंने फिर लोह को मैंने फिर लोह को बल तछन धार कर पिछे प्यार कर सोच विचार कर पिछे प्यार कर सुनते मान हई तदा न जान हई सुनते मान हई तदा न जान हई दे दे सदमे में को दे दे सदमे में को इवें बीमार कर पिछे प्यार कर सोच विचार कर पिछे प्यार कर लाशारी लोक विच लखे हसीन हन लाशारी लोक विच लखे हसीन हन तैं जद
दिलड़ी लुटी तय च दिलड़ी लुटी याद इकरार कर पिछे यार कर सोच विचार कर पिछे यार कर जदा मैं मर वञा जदा मैं मर वञा मेरे नाल प्यार कर पिछे यार कर सोच विचार कर पिछे यार कर। वाह वाह मोहम्मद मिठल साहब, वाह वाह, बहितरीन गानो, बहितरीन तव्हांजी शाइरी ऐं जेको ढोलक वारनि ऐं वरी ही जेके तव्हांजा साथ ॾियण वारा साथी आहिनि इहे त कनी कमाल था। सो तव्हां सभिनी मिली करे हिकिड़ी महफ़िल मचाई आहे। सो इहा महफ़िल हिते ई जारी सारी रहंदी। सुर संगीत जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में वक़्तु थियो आहे नंढड़े ब्रेक जो। सो केॾांहुं न वञो, वरी वापसि था अचूं। भलीकार नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर सुर संगीत जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ टीवी ते सुर जारी आहिनि। शाइरी बि असां वटि मौजूदु आहे। असां वटि बहितरीन फ़नकार बि मौजूदु आहे मोहम्मद मिठल चना साहब, ऐं उन्हनि खां हाणे वरी ॿीहर असीं फरमाइश कंदासीं। सो हाणे असांखे सुर संगीत में कहिड़ो ख़ूबसूरत कलाम ॿुधाए रहिया आहियो ऐं कंहिंजी शाइरी आहे? जी, ही असांजो नौजवान शाइर आहे साईं माशूक अली भट्टी साहब जी। ही बि मुंहिंजी केसर जो कलाम आहे, उहो तव्हांजी ख़िदमत में पेश कयूं था। जी। इश्क इश्क सबको करे इश्क इश्क सबको करे हो पर इश्क भी करे थोको कंबे कुसके की नकी सिर भी दिए थो सो तालिब मौला मर्द थी आशिक इश्क संदो जेकी मोहब्बत अंदर मोसो त जियरो हूं दो जहान में वो इश्क आहे तो सां सिर भी लगे तो सां जानी पंजी बाहुन में लिखा वो इश्क आहे तो सां सिर भी लगे तो सां जानी पंजी बाहुन में लिखा प्यार तुझे जो मुखे कसम साह समायल तो में सनम दिलड़ी लगी आहे तो सां इश्क आहे तो सां सिर भी लगे तो सां जानी पंजी बाहुन में लिखा वो इश्क आहे तो सां सिर भी लगे तो सां जानी पंजी बाहुन में लिखा जो पयो शर्माए रूह मिली वयो रूह सां इश्क आहे तो सां सिर भी लगे तो सां जानी पंजी बाहुन में लिखा वो इश्क आहे तो सां सिर भी लगे तो सां जानी पंजी बाहुन में लिखा
जो मूंखे कसम वा साह समायल तो में सनम वा दिलड़ी लगी आहे तो सां इश्क आहे तो सां सिर भी लगे तो सां जानी पंजी बाहुन में लिका इश्क आहे तो सां सिर भी लगे तो सां जानी पंजी बाहुन में लिका वो मिली अव्हां जी मोहब्बत प्यारा अभी आए हो मुझे साह जा सहारा हाँ मिली अव्हां जी मोहब्बत प्यारा अभी आए हो मुझे साह जा सहारा सोना सचो आही मूं सां इश्क आहे तो सां सिर भी लगे तो सां जानी पंजी बाहुन में लिका ओ इश्क आहे तो सां सिर भी लगे तो सां जानी पंजी बाहुन में लिका प्यार तुझे जो मूंखे कसम वा साह समायल तो में सनम वा दिलड़ी लगी आहे तो सां इश्क आहे तो सां सिर भी लगे तो सां जानी पंजी बाहुन में लिका इश्क आहे तो सां सिर भी लगे तो सां जानी पंजी बाहुन में लिका भट्टी माशूक जो शान तू आई मुझा मिठा मुझो मान तू आई वो भट्टी माशूक जो शान तू आई मुझा मिठा मुझो मान तू आई कुर्ब कयई इहे मूं सां इश्क आहे तो सां सिर भी लगे तो सां जानी पंजी बाहुन में लिका ओ इश्क आहे तो सां सिर भी लगे तो सां जानी पंजी बाहुन में लिका प्यार तुझे जो मूंखे कसम वा साह समायल तो में सनम ओ प्यार तुझे जो मूंखे कसम वा साह समायल तो में सनम वा दिलड़ी लगी आहे तो सां इश्क आहे तो सां सिर भी लगे तो सां जानी पंजी बाहुन में लिका इश्क आहे तो सां सिर भी लगे तो सां जानी पंजी बाहुन में लिका बहितरीन कलाम ऐं तव्हां हिते मोहम्मद मिठल साहब जेके बि आशिक हुआ उन्हनि खे जाॻाए छॾियो। अच्छा अॼुकल्ह शाइरी थी हले फरमाइश वारी शाइरी ऐं पैसनि वारी शाइरी त कुझु माण्हू चवंदा आहिनि त असांजो सिर्फ़ु तव्हां नालो लिखी छॾियो छा तव्हां कॾहिं अहिड़ी का शाइरी कई आहे पाण ई ऐं ॿिए शाइर जो कंहिंजो नालो लिखियो हुजे या वरी तव्हांखे का अहिड़ी सुठी शाइरी मिली हुजे जंहिंमें तव्हां पंहिंजो नालो एड करे हलायो हुजे या ॻायो हुजे? न ईअं कॾहिं बि मां न कयो आहे। मां इहो अर्ज़ु कयां त जॾहिं शाइर ऐं फ़नकार जो हिकिड़ो वेझो रिश्तो आहे जी शाइरनि सां वेझे रहण सां फ़नकार खे बि शाइरी जो मां त चवां थो तजुर्बो थी थो वञे जी पर पाण कॾहिं ईअं न कयो आहे न कंदासीं सही। बाक़ी ही माहौल त हले थो पंहिंजो पैसनि ते शाइरी
शाइरी ॿिए जी नालो कंहिं ॿिए जो पैसनि ते इहो कमु त हले थो केस्ट जी दुनिया में, पर पाण कोशिशि इहा कंदा आहियूं त बहितर खां बहितर शाइरी जेकी हुजे त पोइ छो न उहा खणी पाण खे ई तावन करिणो पवे, पर सुठी शइ कोशिशि इहो मां कंदो आहियां। सुठी। तव्हां हिन वक़्त ताईं शाइरी सुठी ॿुधाई आहे, ऐं हाणे तव्हां जंहिंजी शाइरी ॿुधाए रहिया आहियो उन शाइर जो नालो छा आहे? जेको हींअर कलाम मां तव्हांखे ॿुधाईंदुसि उहो असांजी सिंध जो तमामु मशहूरु शाइर जानिब बुरड़ो, उन जो कलाम पेश कयां थो। कारो वेस सिबाए मुडे मुको दिलबर आहे, कारो वेस सिबाए मुडे दिलबर आहे मुको, मिलियो तोहफ़ो महबूब खां ओ पायूं वतां थो यको, आहे साहुस क्यो अब्दुल समी लाशारी जो, वो सोनी जंजीरी सोना बटन लगाए, पाण मुको आ महबूब सिपाए, कारो वगो कीअं लाया पसंद मुझे दिल पर रखे आहे, कारो वगो कीअं लाया पसंद मुझे दिल पर रखे आहे, सोनी जंजीरी सोना बटन लगाए, पाण मुको आ महबूब सिपाए, कारो वगो कीअं लाया पसंद मुझे दिल पर रखे आहे, कारो वगो कीअं लाया पसंद मुझे दिल पर रखे आहे। पसंद मुझे दिल पर रखे आहे, कारो वगो कीअं लाया पसंद मुझे दिल पर रखे आहे, सोनी जंजीरी सोना बटन लगाए, पाण मुको महबूब सिपाए, कारो वगो कीअं लाया पसंद मुझे दिल पर रखे आहे, कारो वगो कीअं लाया पसंद मुझे दिल पर रखे आहे। मेल मेला पजा दिहड़ा हलाव्या गल विछोड़ा असांखे अची पिया, साल सजे में ॾिठो बि न आहे, साल सजे में ॾिठो बि न आहे, कारो वगो कीअं लाया पसंद मुझे दिल पर रखे आहे, कारो वगो कीअं लाया पसंद मुझे दिल पर रखे आहे, सोनी जंजीरी सोना बटन लगाए, पाण मुको महबूब सिपाए,
पसंद मुझे दिल पर रखे आए कारो वगो कीअं लाया पसंद मुझे दिल पर रखे आए जानिब जोड़ जे ठहियल टुटनि था हाल बुरो चवे हीणा थियनि था जानिब जोड़ जे ठहियल टुटनि था हाल बुरो चवे हीणा थियनि दुआ कयो रब जानी मिलाए पाण मुको आ महबूब सिपाए कारो वगो कीअं लाया पसंद मुझे दिल पर जिया है कारो वगो कीअं लाया पसंद मुझे दिल पर जिया है सोनी जंजीरी सोना बटन लगाए पाण मुको आ महबूब सिपाए कारो वगो कीअं लाया पसंद मुझे दिल पर रखे आए कारो वगो कीअं लाया पसंद मुझे दिल पर रखे आए कारो वॻो कीअं लाहियां पसंदि मुंहिंजे दिल भर खे आहे पर इहे सोनी ज़ंजीरी सोना बटण अॼोके दौर में को चोर खसे वञे हूअं भई ताड़ में वेठा हूंदा आहिनि त कंहिंखां मोबाइल खसियूं असीं सोनी ज़ंजीरी ऐं सोना बटण पाए घुमूं छा ख़्यालु आहे ख़्याल इहो ई आहे त हाणे महबूब फरमाइश करे त आशिक जो जेको बि हाल हूंदो जी तो घटि न कंदो ऐं पंहिंजे महबूब जो हुकुम अखियुनि ते रखंदो वाह, बाक़ी हाणे चोरनि जे करे धाड़ेलनि जे करे त माण्हू पाए छॾींदो त कोन बिल्कुलु इहो ई आहे ऐं तव्हां कारे जोड़े ते गानो ॿुधायो आहे गीत एॾो ख़ूबसूरत ॿुधायो तव्हांजी महिरबानी हूअं बि तव्हांजा ख़ूबसूरत गीत सभु हुआ ऐं शाइरी बि ॾाढी सुठी हुई ऐं मोहम्मद मिठल चना साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां सुर संगीत जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम खे अञा वधीक ख़ूबसूरत करे छॾियो ऐं आवाज़ टीवी खे तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो क़ीमती कढी तव्हांजी वॾी महिरबानी महिरबानी ऐं असां सां ढोलक वारा हुआ हैदर अली साहब हैदर अली कुर्बान साहब सो तव्हांजी बि महिरबानी बहितरीन तव्हां निभायो आहे अख्तर अली चना साहब तव्हांजी बि महिरबानी तव्हां प्रोग्राम में आया जुबैर अहमद साहब आपका भी बहुत शुक्रिया बहुत अच्छा लगा आप भी आए हमारे प्रोग्राम सुर संगीत में नाज़रीन सुर संगीत जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम जी थिए पई हिन वक़्तु पुॼाणी केॾांहुं न वञिजो असां सां गॾु रहिजो छो त असीं वरी ॿीहर तव्हांजे साम्हूं नेक्स्ट प्रोग्राम में थींदासीं हाज़िर नए फनकारनि सां नए म्यूज़िक सां नए तर्ज़ सां गॾु तेसि ताईं ॾींदा सभाबड़ो खे इजाज़त पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु अल्लाह हाफ़िज़ दिल तां लही यार वई हाणे भली सोन थी दिल तां लही